बुधू पंहिंजी मुद ते विरियो नेठि वरनि पर न अची पाया जिन लाइ अखियूं रोज़ फिरनि अचनि त ईद कयां ई तसी मुंहुं न ठरनि भई सजण सिर घुरनि त भरे ॾिया घड़ी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिते अॼु असां मौजूदु आहियूं खॾो शरीफ़ टंडोर लायात वेझो सूफ़ी सैयद ताज मोहम्मद शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जी आरामगाह यानी दरगाह साईं जी अॼु 11 शरीफ़ आहे। यकीनन 11 शरीफ़ जे हवाले सां ऐं तक़रीब जारी आहे। कुझु चयो त तव्हां सां कुझु पल जेके आहिनि उहे शेयर कजनि। उमेद त तव्हां ख़ुशि हूंदा पंहिंजनि प्यारनि सां। ख़ूबसूरत मंज़र आहिनि ऐं ख़ूबसूरत जेको तक़रीब जी शुरूआत थी चुकी आहे। तव्हां किला जवान ॾिसी सघो था, काफ़ी सारा मरीज़ जेके आहिनि उन्हनि जे आमद जो सिलसिलो जारी आहे। दिलि चयो तव्हां सां कुझु शेयर कजनि। हे जेको ख़ूबसूरत लम्हा आहे तव्हां कैमरा जवान ॾिसी सघो था। तमामु ख़ूबसूरत महफ़िल आहे ऐं अॼु राति 11 शरीफ़ आहे। उन सिलसिले में ख़ूबसूरत तक़रीब जो आगाज़ यकीनन थोरी देरि में थियण वारो आहे ऐं सुभाणे सुबुह 8 बजे ख़त्म शरीफ़ आहे। ख़त्मे जी दुआ घुरी वेंदी सभिनी मुल्क वासियुनि ऐं ॿिए परॾे में सभिनी